वीडियो में असी एक्सरसाइज 2.7 जे बारे में सिखंदासीं। 2.7 एक्सरसाइज सिखण खां अॻु में असांखे 2.5 ऐं 2.6 एक्सरसाइज ते सुठी प्रैक्टिस हुजणु खपे, छाकाणि त 2.5 ऐं 2.6 जा सॼा कॉन्सेप्ट हिते इस्तेमालु थींदा। पहिरियों नंबर सम आहे 8 पावर 1/3 इंटू 36 पावर 1/2। 8 पावर 1/3 असीं 8 खे इन फॉर्म में बि लिखी सघूं था, 2 जो क्यूब, 2 इंटू 2 इंटू 2 पावर 1/3 इंटू 36 यानी 6 जो स्क्वायर 1/2। ॿिन्ही ते क्यूब ही पावर डिस्ट्रीब्यूट थींदो, यानी पावर जे मथां होल पावर आहे त पावर सां मल्टीप्लाई इंटू 6 स्क्वायर 1/2। ही 1/3 1/3 में कटिजी, ही 1/2 1/2 में कटिजी। हिते असांखे मिलंदो 2 ऐं हिते असांखे मिलंदो 6 पावर 1 2 पावर 1 अंडरस्टूड हूंदो आहे, पावर न लिखंदा आहियूं। ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं त थींदो 12। इहो थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 2 सॉल्यूशन 64 पावर -1/6। 64 के असीं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 6 दफ़ा, भले तव्हां फैक्टर अगरि इन जा मालूम कंदव त ये थींदो 6 टाइम, यानी 2 पावर 6 पावर -1/6। हर पावर मल्टीप्लाई थींदा, 2 पावर 6 इंटू -1/6, 6 में कैंसिल, पावर बचो घणो -2 -1, 2 पावर -1 पावर हिते नेगेटिव आहे, इहो डिवाइड में अची वेंदो त पॉजिटिव पावर थी वेंदो हिकु 1/2, यानी नेगेटिव पावर डिवाइड में ईंदो आहे त पॉजिटिव थी वेंदो आहे, यानी 1/2 आंसर। क्वेश्चन नंबर 3 56 256 अपॉन x² होल पावर 1/2। असांखे ख़बर आहे त 256 16 जो स्क्वायर आहे, 16 स्क्वायर ऑफ 16। भले फैक्टर अगरि मालूम कंदव त बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं असां पहिरियां बि 2.6 में सिखी चुका आहियूं त स्क्वायर कीअं फाइंड कजनि। 256 यानी 16 स्क्वायर अपॉन x² 1/2। ही पावर हिन सां बि मल्टीप्लाई कयूं, हिन सां बि मल्टीप्लाई कयूं, 16 पावर 2 1/2 x² पावर मल्टीप्लाई 1/2 1/2 2 में कैंसिल, छो त ही मल्टीप्लाई में डिवाइड में, हिते बि 2 में कैंसिल, त आंसर थींदो 16 अपॉन x, 16 अपॉन x। क्वेश्चन नंबर 4 सॉल्यूशन 81 माइनस x पावर -8 81 x पावर -8 z4 होल पावर 1/4। ही 1/4 सभिनी मथां पावर अची वेंदो। असांखे ख़बर आहे त 81 यानी 3 पावर 4, x पावर -8 z पावर 4 1/4 1/4 सभिनी मथां पावर ॾियूं, 3 पावर 4 इंटू 1/4 x पावर -8 1/4 z पावर 4 इंटू 1/4। 4 4 में कैंसिल, 4 1 4 4 2 8, ॿ दफ़ा टेबल लॻस, इन ही 4 4 में कैंसिल, ही थियो 3 x पावर -2 z माइनस पावर हूंदो आहे हेठि अची वेंदो आहे पॉजिटिव थींदो आहे, डिवाइड में ईंदो आहे पॉजिटिव हूंदो आहे, डिवाइड वारो मथे वेंदो त पॉजिटिव थींदो, यानी डिनोमिनेटर या न्यूमरेटर अंश या छेद में पावर वेंदा, शिफ्टिंग कंदा त पावर जी साइन चेंज थींदी आहे। 3z अपॉन ही हिते पावर नेगेटिव आहे त डिवाइड में पॉजिटिव पावर थी वेंदो। इहो थी वियो आंसर क्वेश्चन 4 जो। क्वेश्चन नंबर 5 हिन प्रॉब्लम में ही प्रॉब्लम कुछ ईज़ी हुआ, ही प्रॉब्लम मीडियम लेवल जो आहे 2.7 एक्सरसाइज जो। ही भी प्रॉब्लम साॻी तरीक़े सां थींदो जीअं असीं करे आया आहियूं
27 यानी 3 पावर 3 होल पावर 2n/3 इंटू 8 8 माना 2 पावर क्यूब छो त 8 असां हीअं लिखी सघूं था न 2 इंटू 2 इंटू 2 2.6 एक्सरसाइज में असीं सिखी चुका आहियूं n/3 डिवाइड बाय 18 यानी 2 इंटू 3 स्क्वायर 18 जा फैक्टर भी यही थींदा आहिनि 2 इंटू 3 2 इंटू 3 इंटू 3 ये 18 जा फैक्टर आहिनि यानी 3 जो स्क्वायर 18 पावर माइनस n/2 पावर डिस्ट्रीब्यूट कयूं 3 पावर 3 इंटू 2n/3 पावर ही मल्टीप्लाई कियासीं 2 पावर 3 इंटू माइनस n/3 डिवाइड बाय 2 पावर माइनस n/2 इंटू 3 स्क्वायर माइनस n/2 3 में कैंसिल इतने भी 3 में कैंसिल थींदो 3 पावर 2n इंटू 2 पावर माइनस n माइनस n बचो अपान 2 पावर माइनस n/2 3 पावर 2 में कैंसिल इंटू 3 पावर माइनस n हिते ॾिसणो आहे बेस कहिड़नि में कहिड़ा बेसिस आहिनि ही बेस आहे 3 ऐं हेॾां ही बेस 3 आहे बेस सेम आहे हेॾे ही बेस सेम आहे तंहिंजे करे हिननि खे असीं पाण में प्रोसेस कंदासीं वधीक ही हिते नेगेटिव आहे मथे ईंदो त पॉज़िटिव थींदो 3 पावर 2n प्लस हिकिड़ो ही n नेगेटिव आहे मथे पॉज़िटिव थींदो अपान ही हेठि अची वेंदो छो त ही नेगेटिव आहे हेठि ईंदो त पॉज़िटिव थींदो 2 पावर माइनस n/2 प्लस n हिन जो आंसर ही थी वेंदो 3 पावर 2n प्लस n 3n थी वेंदो 3 पावर 3n अपान 2 पावर ही हाफ पावर आहे ही 1 पावर आहे हाफ ऐं 1 मां हाफ हलियो वेंदो त बाक़ी हाफ बचंदो यानी n/2 ही थी वियो आंसर पर क्वेश्चन नंबर 6 a पावर p अपान a पावर q होल पावर माइनस q माइनस b a पावर q अपान a पावर r होल पावर माइनस r माइनस b हिते भी हीअं पावर ॾिनल आहे हिन में बेस सेम आहे पावर डिफरेंट आहिनि ऐं होल पावर आहे त हिन में प्रोसेस ईअं थींदो त a सेम ही पावर मथे ईंदो नेगेटिव थींदो p माइनस q हितां माइनस कॉमन कढंदासीं त p q प्लस p थींदो इंटू हिते भी सेम प्रोसेस थींदो p q माइनस r q आहे ही मथे वेंदो नेगेटिव थींदो q माइनस r माइनस कॉमन r प्लस q माइनस ॿिन्ही मां ॿाहिरि कढंदासीं ॿई प्लस थी वेंदा a पावर r ही मथे वेंदो नेगेटिव थींदो r माइनस p होल पावर माइनस कॉमन ॿिन्ही में थींदो p प्लस r a पावर ही ॿई असीं मल्टीप्लाई कंदासीं पावर सां मल्टीप्लाई थींदा हिते ई पावर सां मल्टीप्लाई हिते ई पावर सां मल्टीप्लाई माइनस ॿार p माइनस q इंटू q प्लस p ॿिए में भी a पावर q माइनस r इंटू r प्लस q पर माइनस हीअ ॿाहिरि प्लस इंटू माइनस माइनस थींदो इंटू a पावर माइनस ॿार r माइनस p प्लस r असांखे ख़बर आहे त जॾहिं
ही फार्मूलो असांखे ख़बर आहे त हिकिड़ो टर्म जे करे माइनस हूंदो आहे ऐं ॿियो टर्म प्लस हूंदो आहे। हिते माइनस आहे बी, हिते प्लस आहे, त थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर डिफरेंस ऑफ टू स्क्वायर। जेको नेगेटिव हूंदो आहे उनजो नेगेटिव स्क्वायर नेगेटिव अची वेंदी आहे ऐं स्क्वायर थींदो आहे। जेको पॉज़िटिव हूंदो आहे उहो पॉज़िटिव रहंदो आहे। जीअं ए आहे ॿई पॉज़िटिव आहिनि त थींदो ए स्क्वायर ऐं बी में हिकिड़ो नेगेटिव आहे ॿियो पॉज़िटिव आहे त आंसर जेको थींदो माइनस बी स्क्वायर। ही फार्मूलो हिन फार्मूले ते हिनखे सॉल्व कंदासीं। हिते ए पावर नेगेटिव पॉज़िटिव कहिड़ो आहे, क्यू हिते नेगेटिव आहे हिते पॉज़िटिव आहे, यानी क्यू हिते जेके नेगेटिव थी वेंदो, पी ॿिन्ही में पॉज़िटिव आहे, माइनस पी स्क्वायर माइनस क्यू स्क्वायर। हिते बि ए पावर माइनस ॿई क्यू पॉज़िटिव आहिनि तंहिंजे करे क्यू स्क्वायर माइनस आर स्क्वायर इंटू ए पावर माइनस आर ॿिन्ही में पॉज़िटिव आहे आर स्क्वायर माइनस पी स्क्वायर। डिफरेंस ऑफ टू स्क्वायर जे फार्मूले सां हिननि खे सॉल्व कयोसीं प्रोडक्ट खे। हाणे ही सभु पावर बाद में एड कंदासीं, पहिरियां ही नेगेटिव हिननि खे मल्टीप्लाई कयूं। ए पावर माइनस पी स्क्वायर माइनस इंटू माइनस प्लस क्यू स्क्वायर इंटू ए पावर माइनस क्यू स्क्वायर माइनस इंटू प्लस माइनस माइनस इंटू माइनस प्लस आर स्क्वायर इंटू ए पावर माइनस आर स्क्वायर प्लस पी स्क्वायर माइनस इंटू माइनस प्लस। सब पावर हाणे एड कयूं छो त बेस सेम आहे। जॾहिं बि बेस सेम हूंदो आहे मल्टीप्लिकेशन साइन हूंदी आहे पावर एड थींदा आहिनि। ए पावर माइनस पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर माइनस क्यू स्क्वायर प्लस आर स्क्वायर माइनस आर स्क्वायर प्लस पी स्क्वायर। पी स्क्वायर नेगेटिव पी स्क्वायर पॉजिटिव कैंसिल, ही प्लस ही माइनस ॿई कैंसिल, ही प्लस आर ही माइनस आर स्क्वायर कैंसिल। ए जे मथां पावर घणो ईंदो 0। ए जे मथां कंहिंजे बि मथां 0 पावर हूंदो आहे त उहो 1 जे बराबरि थींदो आहे। आंसर 1 सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 7 सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 7 में सभिनी जी इंडेक्स सेम आहे त सभिनी जे मथां इहो साॻियो ई स्क्वायर रूट अची वेंदो। ए पावर ए एक्स अपान ए वाई इंटू ए वाई अपान ए आर पावर सभिनी मथां इंडेक्स जेका आहे 4 आहे। ए आर अपान ए एक्स, ए वाई में कैंसिल डिवाइड मल्टीप्लाई में ए आर में कैंसिल, ये आर ये आर कैंसिल, ये एक्स ऐं ये एक्स कैंसिल। आंसर ईंदो 1 4th रूट ऑफ 1 जो 4th रूट साॻियो ई 1 ईंदो आहे। इहो थियो आंसर क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 8 सॉल्यूशन। हिन क्वेश्चन नंबर 8 खे बि क्वेश्चन नंबर 6 वांगुरु ई सॉल्व कंदासीं। एक्स पावर एल ही पावर मथे ईंदो माइनस थींदो एम होल पावर एल प्लस एम इंटू एक्स पावर एम माइनस एन बेस सेम एन पावर सब्ट्रैक्ट थींदा होल पावर एम प्लस एन इंटू एक्स पावर एन एल मथे ईंदो नेगेटिव थींदो माइनस एल इंटू एन प्लस एल। पावर जे मथां पावर हूंदो आहे त मल्टीप्लाई थींदो आहे। एल पावर एक्स पावर एल माइनस एम इंटू एल प्लस एम इंटू एक्स पावर एम माइनस एन एम प्लस एन इंटू एक्स पावर एन माइनस एल एन प्लस एल। असांखे ख़बर आहे त ए माइनस बी ए प्लस बी ॿई मल्टीप्लाई कंदा आहियूं त थींदो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हिते बि डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर थींदो एक्स पावर
एल स्क्वायर माइनस एम स्क्वायर इंटू एक्स पावर एम स्क्वायर माइनस एन स्क्वायर डिफरेंस ऑफ टू स्क्वायर। हिते भी साॻी तरह एक्स पावर एन स्क्वायर माइनस एल स्क्वायर। बेस सेम आहे, पावर एड कंदासीं, एक्स पावर एल स्क्वायर माइनस एम स्क्वायर प्लस एम स्क्वायर माइनस एन स्क्वायर प्लस एन स्क्वायर माइनस एल स्क्वायर माइनस एम स्क्वायर प्लस एम स्क्वायर हिक ॿिए में कटिजी विया, माइनस एन स्क्वायर प्लस एम स्क्वायर ही भी कैंसिल थी विया, कटिजी विया, माइनस एल स्क्वायर प्लस एल स्क्वायर ही भी कटिजी विया। त होल एक्स पावर घणो थींदो 0, एक्स पावर 0 बराबरि हूंदो आहे 1 जे, ही थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9 भी साॻी तरह हिननि वांगुरु ई सॉल्व थींदो, शहें क्वेश्चन नंबर 6 ऐं 8 वांगुरु। सॉल्यूशन पी पावर ए बी मथे ईंदो माइनस पी होल पावर ए प्लस बी माइनस सी इंटू पी पावर बी ही मथे ईंदो नेगेटिव थींदो, बेस सेम आहे तॾहिं सबट्रैक्ट थींदो, बी प्लस सी माइनस ए पावर मथियां इंटू पी पावर सी माइनस ए इंटू ए प्लस सी माइनस बी। पी ही ॿई पावर मल्टीप्लाई थींदा, ए माइनस बी ऐं ही ब्रैकेट ए माइनस बी इंटू ए प्लस बी माइनस सी इंटू पी पावर बी माइनस सी बी प्लस सी माइनस ए बी प्लस सी माइनस ए। साॻी तरह हिते भी पी जा ॿई पावर मल्टीप्लाई कंदासीं, पी पावर सी माइनस ए प्लस बी ए प्लस सी माइनस बी। हिन खे मल्टीप्लाई असीं आम तरीक़े सां भी करे सघूं था, यानी ए खे मल्टीप्लाई सॼे सां कयूं, बी खे मल्टीप्लाई सॼे सां कयूं हिन सॼी ब्रैकेट सां, तॾहिं भी आंसर सेम ईंदो। पर हिन खे असीं शार्ट तरीक़े सां भी करे सघूं था, टेक्निक सां भी सॉल्व करे सघूं था। टेक्निक कहिड़ी, त हिते ए माइनस बी आहे, हिते ए प्लस बी आहे। अगरि हिन सॼे खे हिन ए प्लस बी सां मल्टीप्लाई कयूं त थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ए माइनस बी आहे, ए प्लस बी आहे, हिन ए माइनस बी सॼे खे हिन ए प्लस बी सां कयूं थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ऐं हिन सॼे खे वरी हिन सी सां मल्टीप्लाई कयूं त थींदो माइनस ए सी प्लस बी सी। तंहिंजे करे असीं टेक्निक यूज़ करे हिन खे डायरेक्ट सॉल्व था कयूं, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, यानी हिन सॼी ब्रैकेट खे हिन सां मल्टीप्लाई कयोसीं ए प्लस बी सां, त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर थी वियो डायरेक्ट। ऐं इन ई ब्रैकेट खे असीं सॉल्व हाणे सी सां कंदासीं त थी वेंदो, सी सां सॉल्व कंदासीं त माइनस ए सी माइनस इंटू माइनस प्लस बी सी। साॻी तरह के सां हिते भी इहा टेक्निक यूज़ कंदासीं, ए माइनस बी आहे सॼी ब्रैकेट, इन सॼी खे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं थींदो पी पावर बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर डिफरेंस ऑफ टू स्क्वायर, ये बी प्लस सी आहे, ही बी माइनस सी आहे, ही बी प्लस सी आहे, डिफरेंस ऑफ टू स्क्वायर इहो थी वेंदो। हाणे इन खे ए सां मल्टीप्लाई कयूं इन साॻी ब्रैकेट खे, त ए खे बी सां कंदासीं त माइनस ए बी थींदो, माइनस इंटू माइनस प्लस ए सी, ए ऐं सी मल्टीप्लाई कंदासीं। साॻी तरीक़े सां हिन में थर्ड में भी ब्रैकेट में ईअं थींदो सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर, छो त सी ॿई पॉजिटिव आहिनि ऐं ए ॿई नेगेटिव आहिनि, ॿई मल्टीप्लाई ए सॼी ब्रैकेट हिन सां कंदासीं त सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर थींदो। हाणे बी सां कयूं त माइनस बी सी माइनस इंटू माइनस प्लस ए बी। हाणे सभु पावर ऐड कंदासीं पाण में, पी पावर ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर माइनस ए सी प्लस बी सी, ही भी सब पावर लिखूं प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर माइनस ए बी प्लस ए सी, ही भी सब पावर लिखूं प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर माइनस बी सी प्लस ए बी।
हाणे पावर सभु हेठि कयूं, हीअ स्क्वायर प्लस आहे, हीअ स्क्वायर माइनस आहे, हिक ॿिए में कैंसिल, ही बी स्क्वायर प्लस आहे माइनस आहे, ही प्लस आहे, हिक ॿिए में कैंसिल, ए सी माइनस आहे, ए सी प्लस, हिक ॿिए में कैंसिल, बी सी प्लस आहे, बी सी माइनस, हिक ॿिए में कैंसिल, सी स्क्वायर माइनस आहे, सी स्क्वायर प्लस आहे, कैंसिल, माइनस ए बी आहे प्लस ए बी आहे, कैंसिल, पी पावर थी वेंदो 0, सभु कटिजी विया, पी पावर 0 बराबरि कंहिंजे बि मथां 0 पावर हूंदो आहे उहो 1 जे बराबरि थींदो आहे, आंसर थी वियो।